Salam Ramazan, Ramazan, Ramazan. अल्लाह जीअं नालो तीअं मूं वॾो आसरो, ख़ालिक तुंहिंजे खांद जो परो पांद न को, नालो रब संदो रहियो आहिम रूह में। रमज़ान करीम जी टीं सहरी असांखे नसीब थी रही आहे। परवरदिगार आलम जो धरतीअ ते नुज़ूल हिन मुतबरक महल में असांजे लाइ रहमत जो बाइस आहे। रमज़ान करीम 3 अशरनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें पहिरियों अशरो, पहिरियों दहाको रहमत जो दहाको आहे। रहमत इंसान खे पंहिंजे इहाते में आणे थी ऐं उहो इंसान जेको रूहानी तौर ते, नफ़्सियाती तौर ते ऐं पंहिंजे अंदर जी दाख़िली कैफ़ियत में पंहिंजे ज़हनी सोचुनि जे कैनवास में हिकु माठार महसूस थो करे, उन्हनि सभिनी शयुनि जो ताल्लुक़ रहमत सां आहे। जेको शख़्स ख़ालिस मादा परस्त आहे, जेको माबाद तबीयात शयुनि खे मुज़हिका खेस थो सम्झे ऐं साइंस जे धोखे में अची पंहिंजो पाण खे अकाबिर सम्झी ऐं उन्हनि हक़ीक़तुनि जो इनकार थो करे, जेके हक़ीक़तूं इंसान जे दाख़िली कैफ़ियत जो हिकु अणटर हिसो आहिनि। इंसान सिर्फ़ ज़ाहिरी जिस्म जो ऐं ज़ाहिरी बनावट जो नालो नाहे। जॾहिं असां लफ़्ज़ इंसान इस्तेमालु था कयूं त उन इंसान में हिकु ख़ारिजी इंसान मौजूदु आहे, जंहिंखे कंप्यूटर जी ॿोलीअ में चइबो आहे सॉफ्टवेयर। हिकिड़ो आहे हार्डवेयर, जेको कंप्यूटर जो हिकिड़ो ज़ाहिरी हिसो आहे। CPU थी वियो, या मॉनिटर थी वियो, या LCD थी वई, कीबोर्ड थी वियो। ॿियो उन में अंदरि जेको इंस्टॉल थियल आहे उहो सॉफ्टवेयर आहे। हर माण्हूअ में जेको सॉफ्टवेयर मौजूदु आहे, उहो सॉफ्टवेयर उन जे मन में जेके अनुमान पैदा थो करे, उन जे मन में जेके सवाल उभरनि था उन जे ज़हन जे सोचुनि जे सफ़र मां, उन्हनि सभिनी खे इत्मीनान घुरिजे। इत्मीनान जी हासिलात जे लाइ इंसान जॾहिं ॻोल्हाऊ ऐं मुतलाशी थिए थो त उन तलाश जे सफ़र में माण्हूअ खे केतिरा ई थाॿा था अचनि, माण्हू केतिरनि ई जायुनि ते भटकंदो रहे थो, केतिरनि ई मरहलनि में वेगाणप जो शिकार थो थिए, केतिरनि ई मरहलनि में उन माण्हूअ जे मथां मोगाइप तारी थी वञे, जेका मायूसीअ खे थी जनम ॾे। त उन्हनि सभिनी जे पस मंज़र में इंसान खे घुर्बल शइ जेका आहे, जेका हुन जे मन खे तस्कीन मुयसर करे, जेका हुन जे अंदर में इत्मीनान पैदा करे, जेका इंसान खे पंहिंजे अबदी ऐं अज़ली हुजण जो हिकिड़ो शऊरी यकीन अता करे, उन्हनि सभिनी शयुनि जो ताल्लुक़ माबाद तबीयात सां आहे। साइंस हिकिड़ी हक़ीक़त आहे जेका ज़िंदगीअ में आसानियूं थी पैदा करे। क़ुरान हकीम में बि इन नुक़्ते ते इंसान खे आमादा कयो वियो आहे त जेके तव्हांजे आॾो परवरदिगार आलम जे शान जूं नयूं नयूं शयूं, नवां नवां अंदाज़, नवां नवां जलवा वजूद पज़ीर थियनि था, उन्हनि शयुनि खे तव्हां तस्लीम कयो। हीउ अशरो रहमत जो अशरो आहे। रहमत जे अशरे में इंसान पंहिंजे हिन ज़ाहिरी ज़िंदगीअ खां मावरा थी जॾहिं बातनी ज़िंदगीअ में झाती पाए थो त उनखे उतां अंदर मां जेको इत्मीनान जो आवाज़ थो अचे, उहो उनखे रहमत सां वासे थो छॾे। ऐं माण्हू जेको पंहिंजे नदणके हुजण जे ख़ब्त में मुब्तला हुयो, उन्हनि शख़्सनि जे प्रोपेगेशन जो शिकार थी। अल्लज़ी युवस्विस फी सुदूर नास मिनल जिन्नत वन्नास। जेके शख़्स वसवसा था पैदा कनि माण्हुनि जे अंदर में, उहे या त ॻुझी मख़लूक आहिनि या त ज़ाहिर ज़हूर इंसानी मख़लूक आहिनि।
सोशल मीडिया जी टेक्नोलॉजी उहा हर माण्हूअ जे पहुच में अची चुकी आहे। उन ते मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॻाल्हियूं हिकु पल में नए नए अंदाज़ सां अचनि थियूं। माण्हूअ खे पंहिंजे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते नज़रसानी करण जी दावत थी मिले, माण्हूअ खे पंहिंजे किरदार ते नज़रसानी करण जे लाइ जोहरी क़िस्म जा क़ीमती अक़वाल ज़रीन मिलनि था, जेके उन जे ज़िंदगीअ में तब्दीलीअ जो बाहिस था बणिजी अचनि। चवंदा आहिनि त हिकु नुक़्ते विच गल मुकदी आहे, त को ज़रीन को सुहिणो सुखण अहिड़ो अची थो वञे जेको इंसान जी ज़िंदगीअ में तब्दीली थो पैदा करे। अलाह साईं थो फरमाए, रहमती वसिअत कुल शइ, मुंहिंजी रहमत जेका आहे उहा धरतीअ जे बल्कि पूरे समूरनि काइनातुनि खां बि वसी आहे। वसिअ कुर्सी समावात वल अर्द, त परवरदिगार आलम जी जलवा अफ़रोज़ी पूरी काइनात खे पंहिंजे इहाते में थी आणे। कुर्सीअ जो मतिलबु आहे ऑर्डर, कुर्सीअ जो मतिलबु आहे हुकुमरानी, कुर्सीअ जो मतिलबु आहे पंहिंजे जॾहिं बादशाह ॾे उनजी निस्बत थींदी त उते रइयत जो लफ़्ज़ इस्तेमालु कबो, त कुर्सीअ मां माण्हू बादशाह पंहिंजी रइयत खे संभालण जी ज़िमेवारी खणे थो। जॾहिं परवरदिगार आलम जे ज़ाते अक़दस सां इन लफ़्ज़ जो ताल्लुक़ जुड़े थो त उन मां असांजे लाइ वुसअत जो जेको मफ़हूम साम्हूं अचे थो, उन जो मक़सदु आहे त माना उन जी मख़लूक़ात जा जेके बि धरतीअ ते वजूद आहिनि उन्हनि सभिनी जे मथां उन जी रहमत जो इहातो आहे। क़ुरान पाक में हिकिड़े हंधि फरमायल आहे त व इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब उजीब दावत दाइ इज़ा दआन, जॾहिं मुंहिंजा बंदा तोखां पुछनि था मूं बाबति, अलाह साईं थो फरमाए मूं बाबति जॾहिं पुछनि था त मां किथे आहियां, मां कीअं आहियां, मां केरु आहियां, मुंहिंजी हक़ीक़त छा आहे, उन्हनि खे ॿुधाए इहे लफ़्ज़ त फइन्नी क़रीब, मां तव्हांखे तमामु वेझो आहियां। उजीब दावत दाइ इज़ा दआन, जॾहिं बि तव्हां मूंखे सॾु कंदो त मां तव्हांखे जीउ जीउ चई वरनाईंदुसि। माण्हुनि जे ज़हन में इहे सवाल था उभरनि जेके मादा परस्त आहिनि, जिन जो सॼी ज़िंदगीअ जो दारो मदार सिर्फ़ु मटीरियलिस्टिक अप्रोच ताईं आहे। उहे मादे खां अॻिते ॾिसण खां पंहिंजो पाण खे आरी था ज़ाहिर कनि। अहिड़े क़िस्म जा शख़्स जॾहिं असांजे साम्हूं अहिड़ा हिकिड़ा बताल क़िस्म जा सवाल था उभारनि त रहमत हिकिड़ो मफ़रूज़ो आहे ऐं अलाह जो तसवुरु हिकिड़ो मफ़रूज़ो आहे ऐं जन्नत हिकिड़ो मफ़रूज़ो आहे, जहन्नम हिकिड़ो मफ़रूज़ो आहे। हालांकि इमाम इनक़िलाब मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह जन दुनिया हिकमत जा, दाहप जी दुनिया जा उहे मुसलम किरदार आहिनि जिन पंहिंजी सॼी ज़िंदगी वरक़ गर्दानीअ में गुज़ारी, कुतुबबीनीअ में गुज़ारी, मुतालिए में गुज़ारी, मुशाहिदे में गुज़ारी। उहे मैदान जा मांझी मुड़ुस हुया। उन्हनि इहो फ़लसफ़ो पेश कयो त जन्नत ऐं जहन्नम जो तसवुरु इंसान जे ऐन फितरत वटि आहे, माना अलाह साईं जे ऐन रहमत जे मुताबिक़ आहे। अशरो रहमत जो पियो हले, रहमत जी हीअ असांखे टीं सहरी नसीब थी रही आहे। रहमत जे इन टीं सहरीअ में पाण ॻाल्हायूं पिया परवरदिगार आलम जे रहमत जे मौज़ूअ ते। माण्हू जॾहिं चङाई करे थो त इहो हुन जे फितरत जो आवाज़ आहे त उन जे चङाईअ जो हुन खे सिलो मिलणु घुरिजे। माण्हू जॾहिं पाण सां बुराई थींदे ॾिसे थो त उन जी फितरत जो आवाज़ आहे त मूंसां जेको बुरो करे थो, मूंसां जेको हशर करे थो, मूंसां जेको मूंखे तकलीफ़ुनि में मुब्तला करे थो, उन खे लाज़मी तौर ते सज़ा अचणु घुरिजे। हिकिड़ो मरहलो अहिड़ो आहे जिते माण्हूअ जो वस हले थो, हिकिड़ो मरहलो अहिड़ो आहे जिते माण्हूअ जो वस नथो हले। ॾाढे जी लठ खे ॿ मथा थींदा आहिनि। त हिकिड़ो
हीणो माण्हू आहे उनजे मथां जॾहिं ॾाढो ज़ुल्म थो करे त उहो हीणो माण्हू हुन सां नथो पुॼी सघे, नथो हुन सां मुंहुं ॾेई सघे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿियो कुझु बि कोन्हे त हुनजे अंदर मां पिट ऐं पाराता त निकिरंदा। हाणे उहे पिटूं ऐं पाराता जेसि ताईं वञी हुनजे गिरफ़्त जो बाहिस बणिजनि तेसि ताईं माण्हूअ जे मन में जेको फितरत जो आवाज़ु आहे त इन शख़्स जी अॻे पोइ पकड़ थियणी आहे, त उहा पकड़ जो उहो तसवुरु इंसान जे तबियत में हिकिड़ी माठार पैदा थो करे। इहा हक़ीक़त आहे त तसवुफ़ इंसान जे वजूद जो हिकिड़ो अहिड़ो फ़लसफ़ो आहे जेको हुन जे तबियत में तहमुल पैदा थो करे। पर माण्हू जेको कैफ़ियतुनि जो मजमूओ आहे जंहिंमें समय सहरा समय दरिया, कॾहिं माण्हूअ जो मनु माकोड़ो आहे, कॾहिं माण्हूअ जो मनु कहर शींहुं आहे, त उन्हनि कैफ़ियतुनि मां जॾहिं माण्हू गुज़रे थो त घणे भाङे माण्हूअ खे उहे पलांद हर वक़्तु यादि पवनि था जिन में हुन जे मथां ज़ुल्म कयो वियो आहे। त ज़ुल्म जी इंतिहा ते उहो माण्हू जॾहिं कुझु करणु चाहे थो, पंहिंजो पलांद वठणु चाहे थो ऐं पंहिंजे हीणे हाल जे करे बेवस आहे, त उनजे मथां जॾहिं माफ़ौकल फितरत हस्तीअ जे पकड़ जो हिकिड़ो यकीनी नुक़्तो उनजे दिमाग़ में मौजूदु आहे त उन शख़्स खे जे हियांव ते छंडो पवे थो त इन शख़्स खे पकड़ थींदी त माण्हूअ जो हियांव ठरंदो। त ज़ालिम जी पकड़ ते हिकिड़े मज़लूम जो जॾहिं हियांव ठरे थो त इहा फितरत जी ऐन तक़ाज़ा आहे। त इहा बि अलाह साईं जी रहमत ई आहे। जेके माण्हू वसवसा था पैदा कनि इंसाननि जे ज़हननि में, जेके माण्हुनि खे मुख़्तलिफ़ पासनि खां वेगाणो करण जी कोशिशि था कनि, मां अॻ में बि बयानु करे चुको आहियां त अहिड़े क़िस्म जा मादा परस्त ऐं मटीरियलिस्टिक अप्रोच वारा माण्हू पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में पंहिंजे उन्हनि जे किरदार में तव्हां झाती पाए ॾिसो, तव्हांखे मुकमिल तौर ते हिकिड़ा मश्किरा मुज़हिका ख़ेज़ ऐं अजीबो ग़रीब लॻंदा। रूट तबियत जा ऐं माल परस्त, मफ़ाद परस्त, उहिदा परस्त ऐं सरमाया परस्त, मुनाफ़े परस्त, हर शइ में उहे शख़्स पंहिंजो पंहिंजो मफ़ाद ॾिसंदा आहिनि। जॾहिं अहिड़नि माण्हुनि जे इहो त मक़ाम शुकुर आहे जो इन्हनि माण्हुनि जी हुकुमरानीअ ताईं पहुच कान्हे का। इहो त मक़ाम शुकुर आहे जो इन्हनि माण्हुनि जे हथ वस में समाज जा लाह चाढ़ा न आहिनि। जेकॾहिं ईअं हुजे त माण्हुनि मिसकीननि ऐं मुआसिस जेके आहिनि, जिन खे असां इंसान था चऊं, जिन खे रदी ॿोलीअ में कुत ख़ल्क़ चयो वेंदो आहे, उन्हनि सां जेको हशर कंदा तव्हां अंदाज़ो कयो। थोरो हिकिड़े नंढड़े पंहिंजो जेको हटु क़ाइमु कनि था प्राइवेट इदारे जी सूरत में, उन नंढड़े हट में जेको माण्हुनि सां हशर था कनि, उन नंढड़े हट मां जेका उहा अर्निंग करे ऐं पंहिंजे मुख़्तलिफ़ हीलनि ऐं हरबनि सां माण्हुनि खे गुमराह करे ऐं पंहिंजे तरफ़ छिकनि था ऐं पंहिंजी अमली ज़िंदगीअ में जे तरह दाग़दार आहिनि, उन्हनि शख़्सनि जो जेको युवसविस फी सुदूर नास वारो अमल आहे, पंहिंजी ज़हानत खे बजाए सुबतनि पासनि जे उबतनि पासनि ते हलाए ऐं माण्हुनि खां उन्हनि जो सुकून खसनि था, माण्हुनि खे ज़हीन उसरंदड़ नौजवान जेके आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ हरबनि जो ज़हनी हरबनि जो शिकार था कनि, त उन्हनि जी मालिकी करण जे लाइ तयारु कोन्हनि के। जेके शख़्स समाज सुधारक थींदा आहिनि, जेके शख़्स माण्हुनि जे मसीहाईअ जी ॻाल्हि कंदा आहिनि, उहे अमली तौर ते जेकॾहिं माण्हुनि जी मसीहाई न कनि त पोइ उहे माण्हू बजाए अलाह पाक जी रहमत साबित थियण जे समाज जे लाइ निसोरो नासूर बणिजी साम्हूं ईंदा आहिनि। जीअं जीअं उन्हनि शख़्सनि जी अप्रोच वधंदी वेंदी, जीअं जीअं उन्हनि शख़्सनि जी PR वधंदी वेंदी, जीअं जीअं उन्हनि शख़्सनि जा तालुकात वसी थींदा वेंदा, तीअं तीअं उहे माण्हुनि जे लाइ आज़ार जो बाहिस बणिबा वेंदा। ज़हनी तौर ते आज़ार जो बाहिस त बणिजनि ई था, अमली ज़िंदगीअ में ख़ारिजी दुनिया में बि माण्हुनि जे मथां उहे शख़्स जेको पंहिंजो गंद मुसलत कंदा, जेके माण्हू पंहिंजो गंद थिपींदा उन्हनि खे, इहो हिकिड़ो हैरत अंगेज़ ज़िंदगीअ जो अजूबो आहे, जंहिंमें शरीफ़ुन नफ़्स ऐं हिकिड़ो मासूम इंसान जेको ख़ासि करे उसरंदड़ नौजवान आहे, उहो जॾहिं फासे थो
त उहो उनखे उन जूं वायूं ईअं बताल करे था छॾनि जो हू वीचारो न होॾां जो थो रहे न हेॾां जो थो रहे। हाणे उन अहिड़े वेगाणप जे में वरतल नौजवान जे लाइ परवरदिगार आलम जो तसवुरु, इंसानी रूहानियत जो तसवुरु, इंसानी नफ़्सियात में अलाह साईं जी रहमत जो तसवुरु केॾो न हियांव ठार आहे। कीअं, इन ते पाण ॻाल्हाईंदासीं नंढड़े ब्रेक खां पोइ। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. जी नाज़रीन, त माण्हूअ जे मन में जेका रहमत जी तलब आहे, उन रहमत जे नुज़ूल जो ही महीनो क़ुर पाक जे सूरत में असांखे जेको नसीब थियो आहे, उन में जेके ॻाल्हियूं थियल आहिनि, उन में अलाह साईं फरमाए थो रहमती वसिअत कुल शइ, मुंहिंजी रहमत दुनिया जे काइनात जे सभिनी शयुनि खां वसी आहे। रहमत हिकिड़े रवैये जो नालो आहे, रहमत पाबोह जो नालो आहे, रहमत निछावरीअ जो नालो आहे, रहमत माण्हुनि जे लाइ बाइसे नफ़ा रसानीअ जो तसवुरु आहे। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे परवरदिगार आलम जेको लक़ब अता फरमायो उहो छा आहे? रहमतुल लिल आलमीन, अल आलमीन, यानी आलमीन जे लाइ पाण सरापा रहमत आहिनि। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। आलमीन माना धरतीअ ते जेके बि क़ौमूं आहिनि, आलमीन माना धरतीअ ते जेके बि मख़लूक़ात आहिनि, बल्कि काइनाती सतह ते जाते जाते बि मख़लूक़ दरियाफ़्त थिए, जाते जाते बि साहदार शयुनि जो वजूद मिले थो, पाण उन्हनि जे लाइ सरापा रहमत जो बाइस आहिनि। हीअ अशरो रहमत जो अशरो आहे। पल पल में अलाह साईं खां रहमत जी तलब इंसान जे मन में बाझ जो हिकिड़ो अहिड़ो तसवुरु पैदा थी करे जेको इंसान जे हियांव खे थधिकार थो पहुचाए। बातनी ज़िंदगीअ में इंसान खे जॾहिं पंहिंजे तसवुर में हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं मिलनि थियूं, अहिड़नि शयुनि जो हिकिड़ो तसवुरु अता थिए थो, उन तसवुर में माण्हूअ जे लाइ जेको सुकून जो सामान रखियलु आहे, उहो सुकून जो सामान मटीरियलिस्ट अप्रोच रखंदड़ माण्हू उन खां खसनि था। इहो वसवस फी सुदूर नास जी ॻाल्हि कई अथई, ख़ासि करे उसरंदड़ उमिरि जा नौजवान। पोइ उहे वीचारा वेगाना थी था वञनि। वेगानप खे असां डिप्रेशन था चऊं। डिप्रेशन छा आहे? हिकिड़े माण्हूअ खे कंहिं शइ ते नौजवान खे उभारणु ऐं हू उभरी अचे त उनजी मालिकी न करणु ऐं उन जे भेट में हुन जे सोशल स्टेटस खे ॾिसणु त हे हिकिड़ो माण्हू आहे, उन वटि सामान ज़ीस्त न आहे, ज़िंदगीअ जा वसीला न आहिनि, उनखे घुमण जे लाइ गाॾी कान्हे का, उनखे ख़र्चु करण जे लाइ एतिरा पैसा कोन्हनि के, उनखे सफ़रु करण जे लाइ लग्ज़री सामान मुयसरु कोन्हे को, पर उनजी ज़हानत उन वटि आहे, उनजी सलाहियत भरपूर आहे। हाणे उन शख़्स खे सिर्फ़ु इन जे करे उभारियो त वियो, उन जे सीने में वसवसा विझी उनखे परवरदिगार खां वेगाणे करण जे लाइ उन ते हमला त कया विया, पर उन जी हाणे मालिकी करणु इहो उन अॻवान जो मसइलो आहे जंहिं हुन जे सीने में वसवसा पैदा कया। उनखे ईअं उते छॾे ॾियणु, छाकाणि त कंगलो आहे, छाकाणि त सुञू आहे, छाकाणि त भींगो आहे, उनखे छॾे ॾियणु। ईअं थिए पियो। केतिरा ई नौजवान असांजा जेके इन मादा परस्त NGOs जी दानिश्वरनि जे वर चढ़िया, उन्हनि नौजवाननि जी जॾहिं मालिकी न थी त उन्हनि वञी पंहिंजो पाण खे मौत जे हवाले कयो, ख़ुदकुशियुनि ते मजबूर थिया, पर हुननि जे सिहत ते को बि असरु कोन थो पवे। सॼो समाज असांजो इन वेगाणप में मुब्तला आहे। केतिरा ई अहिड़ा शख़्स जिन क़ौमियत जे नारे ते नौजवाननि खे भड़कायो, उभारियो, नौजवान उथिया पंहिंजे जज़्बे सां पंहिंजे क़ौम जी मालिकी करण जे लाइ, त उन्हनि सम्झो त अॻवान बि उहो जेको पंहिंजे जुहर में सरापा बाझ हुजे, सरापा रहमत हुजे। हाणे उन जो तसवुरु जेको माण्हूअ जे साम्हूं आयो नौजवान जे लफ़ाज़ीअ जे सूरत में,
ऐं मंशूर जे सूरत में उहो त आइडियल हुयो, पर अमली ज़िंदगीअ में उहो एतिरो बुछां जहिड़ो, एतिरो रद्दी माण्हू निकितो उहो अॻुवान, जो नौजवान जॾहिं हुनजे साम्हूं थियो त हुनखे किरब अचणु लॻी, हुनजी मालिकी न थियणु लॻी। हाणे हे न हेॾां जो रहियो न होॾां जो रहियो। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जेको रहमतुल लिल आलमीन हुजण जो तसवुर आहे, उनखे असां खणी था अचूं रहमत जे हिन अशरे में अल्लाह जी रहमत सां उनखे कनेक्ट था कयूं। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत जी अदायगी माण्हुनि जे मथां लाज़िम कई वई आहे। रमज़ान इंसाननि जे अहसासनि खे उजागर करणु थो अचे, माण्हुनि जे मन में जेका मेराण आहे उनखे धोअण थो अचे। पाण फरमायनि त मन अताअनी फ़क़द अता अल्लाह, जंहिं मुंहिंजे सीरत ते अमल कयो उन ॼण अल्लाह जी इताअत कई। ऐं उन इताअत ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अजुर जी बिशारत ॾिनी आहे, अजुर जी उनखे सवाब जो जा अणमया खज़ाना मिलण जी बिशारत ॾिनी आहे। मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अजरु मिअत शहीद। पाण फरमाइनि त जंहिं शख़्स मुंहिंजी सीरत ते अमल कयो उन दौर में, जेको दौर विगाणप जो दौर आहे, जेको दौर मादा परस्तीअ जो दौर आहे, जेको दौर सरमाया परस्तीअ जो दौर आहे, जेको दौर इंसाननि खे मोगो करण जो जे साज़ो सामान सां भरपूर दौर आहे, अहिड़े दौर में जंहिं शख़्स पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सीरत जो दॻु वरितो, त उन जे लाइ पाण फरमायनि त सीरत ते हलण जो उनखे अजुर 100 शहीदनि जेतिरो मिलंदो। ऐं शहीद खे अलाह साईं बेहिसाब जन्नत में दाख़िल कंदो। उन जे लाइ जेके दर्जा हूंदा, उन जे लाइ जेका मौत जी लज़त आहे उहा हूंदी, उन शख़्स जे लाइ जेके जन्नत में परवरदिगार आलम जे पारां अता थियल नेमतुनि जो तज़किरो आहे, उहो पंहिंजी जाइ ते असां वक़्तु अचण ते बयानु कंदासीं। त सवाल मां इहो थो उभारणु चाहियां त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सीरत तय्यब जो उहो वॾो नुक़्तो कहिड़ो आहे जेको उन्हनि जे रहमतुल लिल आलमीन वारी सिफ़त खे उजागर करे। पाण करीम जन रहमतुल लिल आलमीन थिया, धरतीअ जे समूरनि क़ौमुनि जे लाइ रहमत जो बाइस हुया, बाझ जो बाइस हुया, ऐं उन्हनि खे परवरदिगार आलम जेके ख़दो ख़ाल अता फरमाया, उन्हनि खे परवरदिगार आलम जेका ज़ाहिरी सूंहं अता फरमाई, उन सूंहं खे हज़रत हसान साईं हिननि लफ़्ज़नि में चिटियो। हज़रत हसान साईं हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे जो हमजलीस शाइर हुयो, माना पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मजलिसनि में ऐं महफ़िलुनि में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सरापा खे हू शाइराना अख सां ॾिसंदो। फरमाए व अहसन मिनक लम तरकत ऐनी, व अहसन मिनक लम तरकत ऐनी व अजमल मिनक लम तलिद निसाउ खुलिक़त खुलिक़त मुबर्रअम मिन कुल्ल ऐबिन कअन्नक क़द खुलिक़त कमा तशाउ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मुखातिब थी हज़रत हसान साईं पंहिंजा शेर इरशाद थो फरमाए। ॻाल्हि कईसीं न त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रहमतुल लिल आलमीन आहिनि, सरापा रहमत आहिनि, रहमत जो अशरो पियो हले, रहमत जे अशरे में रहमत जूं ॻाल्हियूं पियूं हलनि, रहमत जे ॻाल्हियुनि में रहमतुल लिल आलमीन जो ज़िक्र खणी आया आहियूं। रहमतुल लिल आलमीन जे ज़िक्र में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जेको सरापा आहे, छो त अॻुवान जेको हूंदो आहे उन जो सरापा जॾहिं ख़ूबसूरत हूंदो आहे त उन जूं ॻाल्हियूं त रसीलियूं हूंदियूं ई आहिनि, उन जो किरदारु त क़ाबिल रश्क हूंदो ई आहे, उन जो हर अमल क़ाबिल तक़लीद हूंदो ई आहे, पर उन जो सरापा बि कमाल हूंदो आहे। मथे खां पेरनि ताईं उन जी जिस्मानी बिहक, उन जे चहिरे जा खदो खाल, उन जा नेण नक्श, उन जे निहारण जो अंदाज़, उन जी सूंहं, उन खे हज़रत हसान साईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सूंहं खे कीअं थो बयानु फरमाए, व अहसन मिनक लम तरकत ऐनी, मुंहिंजी अखि तोखां वधीक सुहिणो ओ सुहिणा कॾहिं ॾिठो ई न आहे। व अजमल मिनक लम तलिद निसाउ, कहिड़ी माउ आहे जंहिं तोखां वधीक को जमील ऐं मन मोहिणो शख़्स ॼणियो हुजे। खुलिक़त मुबर्रअम मिन कुल्ल ऐबिन,
का अहिड़ी कमी न आहे जेका तुंहिंजे सरापा में रहिजी वई हुजे। का अन्न का कद खुलिक त कमा तशाउ, ॼण त तोखे तुंहिंजी मर्ज़ीअ सां ख़ल्क़नहार जोड़ियो आहे। हिकिड़ो आर्टिस्ट हुजे, उन जी ज़हानत कमाल जी हुजे, उन जो जी पसंदि बाकमाल हुजे, इन सफ़ में हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी हस्तीअ खां वधीक ॿियो कहिड़ो शख़्स आहे जेको ज़हानत जे कमाल ते पहुतल हुजे, ॿियो कहिड़ो इंसानु आहे जेको इन मंज़िल ते पहुतल हुजे जो इंसान जे नफ़्सियात ऐं उन जे नफ़ासत खे एॾी गहराईअ सां बयानु कंदो हुजे। उन जे लाइ इहो चवणु त सुहिणा तोखे ॼण त तुंहिंजी मर्ज़ीअ सां पैदा कयो वियो आहे। त इहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे रहमतुल लिल आलमीन जो रवैयनि जो बाब पंहिंजी जाइ ते, पर उन्हनि जो सरापा बि रहमत आहे। त हाणे उन सरापा में रहमत वञण जे लाइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वांगुरु इंसान जॾहिं उन जे सीरत तय्यबा ते अमल थो करे त उहो बि रहमत जो बाइस बणिजी थो वञे। ऐं रहमत जे उन नुक़्ते में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अलाह साईं फरमायो त हे रुगो ॻाल्हि रहमत जे ॻाल्हियुनि जी न आहे, अमली तौर बि इंसान खां उन जी ज़िंदगी रहमत बणजण जी तक़ाज़ा थी करे। हिकिड़ी हदीस कुदसी आहे, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत थियल आहे। क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह तआला यकूल यौमल क़ियामत यब्न आदम मरिस्त फलम तउदनी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह साईं फरमायो त मां पंहिंजे बंदे खां क़यामत जे ॾींहुं पुछंदुसि त मुंहिंजा बाना ए इब्ने आदम, मां बीमार थियुसि, तूं मूंखां तबपुरसी करण न आहे। काल या रब कैफ़ अऊदुक व अंत रब्बुल आलमीन। बंदो चवंदो अल्लाह साईं मां तोखां तबपुरसी कीअं कयां जॾहिं त तूं रब्बुल आलमीन आहे, जहान जे समूरनि क़ौमुनि जो तूं पालनहार, तूं बेनियाज़, तूं बेमिसल, तूं बेमिसाल, तूं लैस कमिस्लिही शयुनि जो मिस्ताक, तूं लम यकुल लहू कुफुवन जी सूरत, मां तोखां तबपुरसी कीअं कयां। अल्लाह साईं फरमाईंदो त अमा अलिम त अन अब्दी फुलानन मर्ज़ फलम तउद। तोखे ख़बर न आहे त तुंहिंजी ज़िंदगीअ में तुंहिंजे आस पास में या तुंहिंजे दोस्तनि जे हल्के में या तुंहिंजे मिटनि माइटनि जे हुजूम में या तुंहिंजे ओड़े पाड़े में फलाणो शख़्स बीमार थी पियो, तूं उन खां तबपुरसीअ जे लाइ न वियो हुएं। अमा अलिम त अनक लो अदतहू लवजतनी इंदहू। छा तोखे इहा ख़बर न आहे त तूं जॾहिं उन खां तबपुरसीअ जे लाइ वञे हा त उन जी तबपुरसी करण महिल तूं उन जे उन बीमारीअ में मूंखे फसे हा। ॻाल्हि रहमत जी आई, अशरो रहमत जो थो हले, टीं सहरी आहे, उन टीं सहरीअ में रहमतुल लिल आलमीन जी जो रहमत भरियूं ॻाल्हियूं पियूं हलनि। अल्लाह साईं फरमाईंदो बाने खां पुछंदो त तूं मूंखां तबपुरसी करण न आहे, माना माण्हू जेको शख़्स चवंदो त साईं तूं कीअं कॾहिं बीमार थिए जो मां तोखां तबपुरसी करण अचां। उनखे अल्लाह साईं कीअं प्रूव कंदो त तुंहिंजे हल्के अहबाब में, तुंहिंजे ॼाण सुञाण वारनि माण्हुनि में फलाणो शख़्स बीमार थियो, इन खां जेकॾहिं तूं तबपुरसी करण अचे हा त ॼण मूंखां तबपुरसी कयई। तबपुरसी बि हिकिड़ो रहमत जो उहिञाण आहे। असांखे रमज़ान रहमत जा जेके अंदाज़ सेखारे थो, पंहिंजो पाण खे रहमत बणाइण जा जेके असांखे दाव ॿुधाए थो, उन्हनि दावनि में तबपुरसी बि माण्हूअ जे लाइ रहमत जो बाइस आहे। रमज़ान रवैयनि ते नज़रसानी करण जो नालो आहे। रमज़ान में जॾहिं इंसानु रोज़ो रखे थो ऐं रोज़े में उनजो जी तबियत हल्की थिए थी ऐं उनजे ज़हन में तरावत अचे थी, उहा तरावत उनजे दिमाग़ में शगुफ़्ता सोचूं पैदा करे थो त उहो माण्हूअ खे बि सरापा बाज बणजण जो मौक़ो थो ॾिए, सरापा रहमत बणजण जो मौक़ो थो ॾिए। त उन में जेके सिर्फ़ु रमज़ान में न,
ज़िंदगीअ जा 12 महीना जेसिताईं ज़िंदगी हले थी, जेसिताईं ज़िंदगीअ में 12 महीननि जा साल ईंदा रहनि, उन में केतिरा ई माण्हू तव्हांजे आसपास, असांजे आसपास बीमार रहनि था, त उन्हनि बीमारनि खां तबह पुरसी करण बि रहमत आहे। अव्वल हू रहमतुनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रोज़े जे रमज़ान जे मुतालिक़ छा फरमायो त रमज़ान जो अशरो पहिरियों ॾहाको रहमत जो ॾहाको आहे। रहमत जे उन ॾहाके में रहमत जे ॻाल्हियुनि में तबपुरसी बि हिकु रहमत जी तक़ाज़ा आहे, जंहिं ते असांखे बहर सूरत अमल करणु घुरिजे। रहमत जूं ॿियूं तक़ाज़ाऊं कहिड़ियूं आहिनि, उन्हनि ते पाण ॻाल्हि कंदासीं नंढड़े ब्रेक खां पोइ। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. जी नाज़रीन, त पाण ॻाल्हि पई कईसीं रहमत जे अशरे में रहमत जे ॻाल्हियुनि जी। हदीस कुदसीअ में हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो खे, हुज़ूर जन खे अलाह साईं फरमायो त बंदे जी तबपुरसी करण बि रहमत जी तक़ाज़ा आहे। अॻिते पाण फरमायूं त यब्न आदम इस्तत अम तोक, मूं तोखां मानी घुरी हुई, फलम तुत इमनी, पर तूं मूंखे न खाराई। काल या रब कैफ़ उत इमुक व अंत रब्बुल आलमीन, तूं जहाननि जो पालनहार, तूं कॾहिं मूंखां मानी घुरी, तोखे कॾहिं बुख लॻी, तूं त बुख खां पाक आं, तूं त बुख खां बेनियाज़ आं। अलाह साईं फरमाईंदो अमा अलिम त अन्नहु इस्तत अमक अब्दी फुलान फलम तुत इमह, अमा अलिम त अन्नहु इस्तत अमक अब्दी फुलान अमा अलिम त अन्नक लौ अत अमतहु लवजत ज़ालिक इंदी, त मुंहिंजा बंदा तूं तो चएं त मां तोखां कॾहिं मानी घुरी। अलाह साईं हुनखे छा थो फरमाए त तुंहिंजे ओड़े पाड़े में या तुंहिंजे हल्के अहबाब में या तुंहिंजे ॼाण सुञाण वारनि माण्हुनि में या तुंहिंजे मिटनि माइटनि में या जेकॾहिं तूं बॉस आहीं त तुंहिंजे ऑफिस जे मुलाज़िमनि में या जेकॾहिं तूं ज़मीदार आहीं त तुंहिंजे कुड़मियुनि जे हल्के में या जेकॾहिं तूं सरमाएदार आहीं त तो वटि कमु कंदड़ मज़दूरनि में हिकु शख़्स बुखारो हुयो, उन शख़्स जी बुख खे तो ॾिठो बि पए पर तूं उनखे मानी न खाराई। तोखे ख़बर नाहे त जेकॾहिं तूं उनखे मानी खारायां त उन वटि तोखे मां मिली पवां। तूं उनखे मानी न खाराई, ॼण मूंखे मानी न खाराई आई, तूं उनखे नज़र अंदाज़ कयो, ॼण मूंखे नज़र अंदाज़ कई। केॾी वॾी ॻाल्हि आहे इहा। मानी खाराइण जो मतिलबु इहो न आहे त बर्गर वठी फ़क़ीर खे ॾेई छॾियोसीं, उन खाधो ड्रव कयईं। इहो मानी खाराइण जो हिकिड़ो अंदाज़ आहे, ज़रूरु ईअं कजे। या कंहिंजी दावत कईसीं या पाण वटि जेको ख़ैरात जो कल्चर आहे, देगियूं लाथियूंसीं, माण्हुनि खे पंहिंजे दस्तरखान ते सॼियोसीं, उन्हनि खे ड्रव करे मानी खाराईसीं, इहो बि भलो अंदाज़ आहे। या दावत कईसीं दोस्तनि जी, ॼाण सुञाण वारनि जी, उन्हनि खे भरपूर लज़ीज़ ताम खारायासीं, इहो बि भलो अमल आहे। पर मानी खाराइण जो मतिलबु इहो आहे त हुन जे लाइ रिस्क जो ओतिरो बंदोबस्त पंहिंजे वित वस आहर करणु ज़रूरी आहे, जेको तव्हांजे हल्के में, जेको तव्हांजे हल्के अहबाब में शख़्स आहे, जेको तव्हांजे इर्द गिर्द रहंदड़ शख़्स आहे, उन जे लाइ रोज़गार जो अहिड़ो बाइस बणायो जो हुनखे टे वेला पंहिंजी मानी पाण मुयसर करण जी ताक़त अची वञे। तव्हां हुनजा जेकॾहिं बॉस आहियो, जेकॾहिं तव्हां हुनजा क़ुर शरीफ़ में हिकिड़ो लफ़्ज़ जेको बार बार इस्तेमालु थियल आहे, औ मां मलकत ऐमानुहुम, जिन ते तव्हांजी दस्तरस आहे, माना जिन जा ताईं तव्हांजा हथ पोतल आहिनि, माना तव्हांजा मातहत आहिनि, माना तव्हांजा मुलाज़िम आहिनि, उन्हनि शख़्सनि जे ज़िंदगियुनि में सहूलतूं पैदा करणु। मानी खाराइण जो मतिलबु रुॻो गिरव खाराइण वारी मानी न आहे, बर्गर खाराइण वारी मानी न आहे, रुॻो पिज़ा खाराइण वारी मानीअ जो तसवुरु न आहे।
रुगो जूस पियारणु या रुगो बोतल पियारणु या रुगो चांहि पियारण जी ॻाल्हि न आहे। अलाह साईं फरमाईंदो बंदे खे, माना तोखे वित वस आहर जेको करणु घुरिजे हा उहो तो कयो। माण्हूअ जे लाइ रिज़्क जो बंदोबस्तु कयई, हुनखे पंहिंजे रोज़ीअ में जेको तो वटि कमु पियो करे, जेको तो वटि थकाईंदड़ महिनत पियो करे, तूं हुनखे सिर्फ़ु एतिरो मुआवज़ो पियो ॾिए जो हू ॿिए ॾींहुं तुंहिंजे कमु करण जे लाइ ज़िंदह रही सघे। त जीअं सॼी ज़िंदगी पियो चाकीअ जे दांद वांगुरु हिक ई घाणे में पीड़ पियो फिरे, घाणे में पियो गर्दिश करे, तूं हुनखे जे लाइ रिज़्क जी तंगीअ जो सबबु छो बणे? इन सवाल में इहा एॾी वॾी गहराई आहे। रुगो एतिरो ग्रह वारी मानी खाराइण जी ॻाल्हि कान्हे का। अलाह साईं पुछंदो, हा ज़रूरु पुछंदो। त उन शख़्स खे जॾहिं तव्हां नज़र अंदाज़ कयो, उन शख़्स खे जॾहिं तव्हां पंहिंजनि पेरनि ते बीहारे पंहिंजी रोज़ी रोटी इज़त सां खाइण जो बंदोबस्तु न करे ॾिनो, त माना तव्हां ॼण अलाह साईं जे लाइ रस्ता सोढ़ा कया। छो त इंसान जेके बि आहिनि, अलाह साईं फरमाए थो अल ख़ल्क़ कुल्लुहुम इयालुल्लाह, मख़लूक जेका आहे, माण्हू जेके आहिनि उहे मुंहिंजा भाती आहिनि। ऐं उन में मुस्लमान आहे, ग़ैर मुस्लिम आहे, काफ़िर आहे, मुशरिक आहे, केर बि आहे, परवरदिगार आलम उन्हनि खे पंहिंजो भाती थो सॾे। बुख माण्हूअ जो मसइलो आहे, बुख मज़हब जो मसइलो न आहे। रोज़गार माण्हूअ जो मसइलो आहे, रोज़गार मज़हब जो मसइलो न आहे। हर शख़्स खे, चाहे मज़हबी हुजे, चाहे ला मज़हबी हुजे, चाहे दीनदार हुजे, चाहे बेदीन हुजे, चाहे गुनहगार हुजे, चाहे नेकोकार हुजे, सभिनी जो मसइलो आहे रोज़गार, सभिनी जो मसइलो आहे बुख ऐं उन, सभिनी जो मसइलो आहे लटो कपिड़ो, सभिनी जो मसइलो आहे घर घाट। इताम जो, ताम खाराइण जो मतिलबु घर घाट खां वठी रोज़ी रोटीअ खां वठी इज़त भरी ज़िंदगी गुज़ारण जो इंतज़ाम करण जो मफ़हूम इन में अची थो वञे। इहा रहमत जी तक़ाज़ा आहे। रहमत जे हिन अशरे में असां रोज़ो रखियोसीं, रहमत जो सॼो अशरो असांखे नसीब थियो आहे। उन में असां पंहिंजे फ़िक्र खे जेकॾहिं इन पासे न वठी वियासीं, इन में जेकॾहिं असां पंहिंजे सोचुनि में इन्हनि शयुनि जो अमल दख़ल न ॾिनोसीं। मां ख़ासि करे मुखातिबु आहियां उन्हनि शख़्सनि सां जेके सरहदीअ वारा आहिनि, उन्हनि शख़्सनि सां जेके वॾा ऑफिसर आहिनि, उन्हनि शख़्सनि सां जेके वज़ीर कबीर आहिनि, उन्हनि शख़्सनि सां जेके हुकुमरान आहिनि, उन्हनि जे मथां लाज़िम आहे त उहे वधीक सोचनि त उन्हनि जा मातहत, उन्हनि जे देश में रहंदड़ माण्हू, उन्हनि जे चौगिर्द मुसीबत में मुब्तला मुआसिस, उन्हनि जे लाइ हू छा था कनि, छा था सोचनि। जेकॾहिं रहमत जे अशरे में पंहिंजे ज़हन खे रहमत वारे इन सवाल जे पासे ॾे न वठी विया, उन्हनि शख़्सनि खे उन्हनि पंहिंजी इज़त भरी ज़िंदगी ॾियण जे लाइ तफ़क्कुर न कयो, तदब्बुर न कयो, सोच वीचार न कई, ॻणती न कई, त पोइ उहो रोज़ो सवाइ बुख ऐं उन जे कहिड़े कम जो। अलाह साईं जे लाइ असां ॻाल्हि कईसीं त हू असमद आहे, त हुनखे ताम जी ज़रूरत कान्हे का, हुनखे पाणीअ जी ज़रूरत कान्हे का, पर हुन जे बंदनि खे इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे, हुन जे बंदनि खे रोज़गार जी ज़रूरत आहे। लैसल बिर्र अन तुवल्लू वुजूहकुम क़िबल मशरिक़ वल मग़रिब वलाकिन्नल बिर्र मन आमन बिल्लाहि वल यौमिल आख़िर व अमिल सालिहन। रोज़ो नेकी आहे न। अलाह साईं फरमाए तो नेकी इन शइ जो नालो न आहे त तव्हां ओभर ॾे मुंहुं कयो या ओलह ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ी। नेकी इन शइ जो नालो आहे त तव्हां अलाह जे ते ईमान आणे अलाह जे बंदनि जी रखवालीअ जो बार खणो। अलाह ते ईमान जो मतिलबु आहे त उन्हनि जे बंदनि जी ख़ुशहालीअ जे लाइ वीचार कयो। जेको शख़्स सरहदीअ वारो आहे, जंहिं शख़्स जे हथ में कलमदान आहे, जेको शख़्स वस वारो आहे, जेको शख़्स साहिब हुकूमत आहे, उन्हनि जे मथां इहो बार जेको आहे, उन्हनि जे लाइ सोचण जो मक़ाम इहो आहे त हाणे माण्हुनि जे लाइ रस्ता कीअं कुशादा कंदा, माण्हुनि जे ज़िंदगीअ में कीअं सुख ऐं सताबियूं पैदा कंदा। रोज़ो इन शइ जी तक़ाज़ा थो करे। जेकॾहिं ईअं न आहे त पोइ अलाह साईं फरमाए थो त इहो रोज़ो तव्हांजे कहिड़े कम जो जंहिंमें तव्हां सिर्फ़ु बुख काटी ऐं सां सिर्फ़ु उञ काटी ऐं तव्हांजे ज़िंदगीअ में पहिरें रमज़ान जे पहिरें अशरे में रहमत जूं ॻाल्हियूं तव्हांजे ज़हन में न आयूं, रहमत जो तसवुरु तव्हां हथु न करे सघियो, रहमत तव्हां पंहिंजो पाण खे सरापा रहमत न बणाए सघियो, त पोइ तव्हां जूं इहे सभु शयूं कंहिं बि कम जूं नथियूं थियनि।
सवाइ इन जे त तव्हां बुख काटी ऐं उञ काटी। केतिरा ई अहिड़ा रोज़ेदार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जंहिंजो रोज़ो सवाइ बुख ऐं उञ जे ॿियो कुझु बि कोन्हे को। नबीअ जी जेका ॿोली थींदी आहे उन में गहराई थींदी आहे। उन्हनि जे वॾा माण्हू पंहिंजी ॿोली इशारनि ऐं किनायनि में ॻाल्हाईंदा आहिनि। घणनि जायुनि ते उहे साफ़ अंदाज़ में बि पंहिंजा अहकामात बयानु कंदा आहिनि, पंहिंजूं ॻाल्हियूं सिधियूं सयूं बि बयानु करे छॾींदा आहिनि। हीउ जेको रहमत जो अशरो हले पियो, रहमत जे अशरे में रहमत जूं ॻाल्हियूं कयूं पिया असां, त उन में असांखे बि सरापा रहमत थियणो पवंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी सिफ़त रहमतुल लिल आलमीन जेका आहे उन जो असांखे वास्तो वठिणो पवंदो। असांखे पंहिंजनि रवैयनि में रहमत जो बाइस बणिजणो पवंदो। ॾिसो न, हिन हदीस कुदसीअ में जेको टियों नुक़्तो आहे उहो नुक़्तो इहो आहे त या यब्न आदम, उन में लिबास जी ॻाल्हि थियल आहे। लिबास जी ॻाल्हि में ईअं आहे त जॾहिं तुंहिंजे चौधारी बेलिबास इंसान घुमनि पिया, तूं उन्हनि जे लिबास जो बंदोबस्तु छो न कयो? इंसान चवंदो साईं उन्हनि जे लिबास जो बंदोबस्तु करे या ॼण तूं मूंखे लिबास पारायो। इंसान चवंदो त तूं लिबास खां पाक आहीं, तूं जॾहिं वजूद जे मादी मज़हर खां पाक आहीं त तोखे लिबास जी कीअं ज़रूरत पवंदी? अलाह साईं फरमाईंदुसि त समाज में जॾहिं नाहमवार नज़रिया उन ते मढ़िया था वञनि ऐं उन्हनि नाहमवार नज़रियनि में तक़दीर जे बहाने माण्हुनि खे इहा भंग प्यारी थी वञे त हीअ तव्हांजी तक़दीर आहे, तव्हांजो नसीबु आहे त हिकिड़नि खे नवाज़ियो वियो आहे ऐं हिकिड़नि खे सुञूं कयो वियो आहे, भींगो कयो वियो आहे त जीअं उन्हनि खे आज़मायो वञे। आज़माइश बरहक़ आहे, पर सुवाल इहो आहे त अलाह साईं पाण जॾहिं फरमाए थो वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा, त धरतीअ ते को बि अहिड़ो चुरंदड़ पुरंदड़ जीव मां पैदा नथो कयां अॻ में उन जी रोज़ी रोटीअ ऐं ज़िंदगीअ जे इम्कानात जो बंदोबस्तु थो कयां। आम जी चुरंदड़ पुरंदड़ मख़लूक जी ॻाल्हि आहे। इंसान त असन तक़वीम आहे, इंसान त परवरदगार आलम जो राज़ आहे, इंसान त असरार जो हिकिड़े वॾनि असरारनि जो असरार आहे। उन जे इंतिज़ामात जे लाइ छा न परवरदगार आलम धरतीअ ते इंतिज़ाम कयो आहे ज़िंदगीअ जे इम्कानात जो। सभु शयूं परवरदगार आलम मुयसर कयूं आहिनि, पर उन्हनि शयुनि ते जॾहिं ॾाढो माण्हू क़ाबिज़ थो थिए, धरतीअ ते क़ाबिज़ थी थो वञे, रक़बनि जा रक़बा पंहिंजे कब्ज़े में थो आणे छॾे, ज़रई ज़मीन ते क़ाबिज़ थी थो वञे, अनाज जेको उपजे थो उहो सॼो हुन जे गोॾे जे हेठि आहे, या रोज़गार जा जेके बि वसीला आहिनि, जेके बि इदारा आहिनि, उहे सभु हुन जे हथ वस थी था वञनि, त पोइ हाणे उहो शख़्स इते पंहिंजो पाण खे ख़ुदा बणाए वेही रहे, हिकिड़नि शख़्सनि खे नवाज़े जेके हुन जा दरबारी थियनि, हिकिड़नि शख़्सनि खे अताऊं करे जेके हुन जा गुण ॻाइनि, जेके हुन जा गीत ॻाइनि, जेके हुन जे शान में कसीदा गोई कंदा वठनि, ऐं जेके शख़्स ख़ुददार आहिनि, जेके शख़्स पाण भरा आहिनि, जेके शख़्स आज़ादीअ सां ज़िंदगीअ गुज़ारण में यकीन था रखनि, उहे हुन जी कसीदा गोई नथा कनि। छा थिए कनि? का हुन में को हुन में लक्षण ॾिसनि त हुन जी तारीफ़ कनि। इहो इन शख़्स वटि जेके ख़ुदाई इख़्तियार आहिनि। आज़माइश इन जी आहे, आज़माइश पोरियत जी नाहे, आज़माइश मज़दूर जी नाहे, आज़माइश कुड़मीअ जी नाहे, आज़माइश नंढे मुलाज़िम जी नाहे, आज़माइश त वस वारनि जी आहे, आज़माइश त सरहंदीअ वारनि जी आहे, आज़माइश त सरमाएदार जी आहे, आज़माइश त ज़मीदार जी आहे, आज़माइश त ऑफिसरनि जी आहे। त उन्हनि जे हथ में जेको इख़्तियार आहे, जेका बजट आहे, जेको उन्हनि जे हथ में ज़िंदगीअ जा जेके लवाज़मात उन्हनि ते हू इख़्तियार थो रखे, हाणे उन में हू माण्हुनि जे लाइ इंतिज़ामात कीअं थो करे, इहा हुन जी आज़माइश आहे। महिनत कश जी काई आज़माइश कान्हे का, महिनत कश हुन जे लाइ आज़माइश आहे। महिनत कश जा त हर हाल में पऊं ॿारहं आहिनि। मसइलो इहो आहे त हू शख़्स उन्हनि जे लाइ रहमत जो बाहिस कीअं थो बणिजे। माण्हुनि में जॾहिं असां रोज़े जे तवसुत सां अहिड़े क़िस्म जी रहमत जो हिकिड़ो माहौल पैदा न करे सघियासीं त पोइ असांजा रोज़ा सवाइ ठलियुनि बुखुनि ऐं सवाइ ठलियुनि उञ काटण जे ऐं सवाइ ठलियुनि इबादतुनि जे ॿियो कुझु बि असांखे हथु कोन ईंदो। अलाह साईं रोज़ो जो असांजे मथां फ़र्ज़ु कयो त उन रोज़े जे फ़र्ज़ु करण जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो मक़सदु आहे त तव्हांजा अहसास उजागर थियनि,
तव्हांजे मन में जेका उथल पुथल थिए थी ख़्यालनि जी, उन में हिकिड़ी उजागरी अचे, उन में हिकिड़ी शफ़ाफ़ियत अचे। सॼो साल तव्हां रुगो मुनाफ़िक़ोरीअ जे लाइ सोचियो, सॼो साल रुगो तव्हां पंहिंजो उल्लू सिधो करण जे लाइ सोचो ऐं ॿियनि खे उन उल्लू सिधो करण जे लाइ ॿियनि खे लताड़िणो पवे, लताड़ींदा रहो, ॿियनि खे चिहाड़िणो पवे, उनखे चिहाड़ींदा रहो, त उन ऐं रोज़ा बि रखंदा रहो, त पोइ इहे रोज़ा कहिड़े कम जा? ही रहमत जो अशरो, रहमत जे अशरे जी हिन 30 रोज़े जी सहरीअ ते असां जेके रहमत जूं ॻाल्हियूं कयूंसीं, इन्हनि जो ख़ुलासो इहो आहे त असांखे सरापा रहमत थियणो आहे, माण्हुनि जे लाइ बाज जो तसवुरु थियणो आहे, माण्हुनि जे लाइ ज़िंदगीअ जा रस्ता कुशादा करणा आहिनि, पाण में बर्दाश्त पैदा करणी आहे, जेको जेको असांजे हथ वस आहे उनखे बजाए माण्हुनि खे ब्लैकमेल करण जे, उन्हनि जे लाइ सुख ऐं सताबियूं पैदा करण जो हिकिड़ो ज़रियो बणाईंदासीं। बिल्कुलु ईअं जीअं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे हुकुम फरमायो आहे, यस्सिरु वला तुअस्सिरु, सणायूं पैदा कयो, माण्हुनि जे लाइ ओणायूं पैदा न कयो, बशिरु वला तुनफ़िरु, माण्हुनि खे जीअ जियारियूं ॻाल्हियूं ॿुधायो, माण्हुनि खे जीअ मुझारियूं ॻाल्हियूं न ॿुधायो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान